ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 15/10/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार तव्हां सभिनि जी आपस में हिकमत आहे। तव्हां पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि कंदा आहियो त सभु भूत भॼी वेंदा आहिनि। प्रश्न: पद्मा पदम भाग्यशाली ठहिण जो मुख्य आधार छा आहे? उत्तराजु बाबा ॿुधाईंदा आहिनि, उन हिकु हिकु ॻाल्हि खे धारण करण वारा ई पद्मा पदम भाग्यशाली ठहींदा आहिनि। जज करो बाबा छा चईंदा आहिनि, रावण संप्रदाय वारा छा चईंदा आहिनि। बाप जो नॉलेज ॾींदा आहिनि, उन्हनि खे बुद्धि में रखिणो आहे। सुदर्शन चक्रधारी ठहिण ई पद्मा पदम भाग्यशाली ठहिण आहे। हिन नॉलेज सां ई तव्हां गुणवान ठही वेंदा आहियो। ओम शांति। रूहानी बाप, अंग्रेजी में चइबो आहे स्पिरिचुअल फादर। सत्युग में जॾहिं तव्हां हलंदा आहियो त हुते अंग्रेजी आदि ॿी कोई भाषा त हूंदी न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सत्युग में असांजो राज्य हूंदो हुयो, उन में असांजी जो भाषा हूंदी उहा हलंदी। पोइ उहा भाषा बदिली थी वेंदी आहे। हाणे त अनेक भाषायूं आहिनि। जीअं जीअं राजा ओड़ी ओड़ी उनजी भाषा हलंदी आहे। हाणे इहे त सभु ॿार ॼाणंदा आहिनि। सभु सेंटर्स जे जो बि ॿार आहिनि उन्हनि जी हिकमत आहे, पंहिंजे खे आत्मा सम्झणो ऐं हिकु बाप खे यादि करिणो आहे ताकी भूत सभु भॼी वञनि। बाप आहे पतित पावन। पंज भूतनि जी त सभिनि में प्रवेशता आहे न। आत्मा में ई भूतनि जी प्रवेशता थींदी आहे। पोइ हिन भूत अथवा विकारनि जो नाम बि लॻाइबो आहे न। बाप पतित पावन आहे। पंज भूतनि जी त सभिनि में प्रवेशता आहे। आत्मा में ई भूतनि जी प्रवेशता थींदी आहे। पोइ हिननि भूतनि अथवा विकारनि जो नाम बि आहे देह, अभिमान, काम, क्रोध आदि। ईअं न कि सर्वव्यापी कोई ईश्वर आहे। कॾहिं बि कोई चए कि ईश्वर सर्वव्यापी आहे त चओ सर्वव्यापी आत्मायूं, ऐं हिन आत्माउनि में आहिनि पंज विकार सर्वव्यापी। कॾहिं बि कोई चए ईश्वर सर्वव्यापी आहे त चओ सर्वव्यापी आत्मायूं आहिनि। सभी शरीर में आत्मायूं आहिनि ऐं हिन आत्मा में पंज विकार सर्वव्यापी आहिनि। हिन समय सभिनि में पंज विकार आहिनि। असां ईअं न चई सघंदा आहियूं सभी आत्मायूं शांत आहिनि। माण्हू चईंदा आहिनि सभिनि खे क्रोध ईंदो आहे। कोई चईंदो आहे सभी शांत रहंदा आहिनि। ईअं न चईंदा आहिनि न। बाक़ी ईअं न कि परमात्मा सर्व में विराजमान आहे। परमात्मा में पोइ पंज भूतनि जी प्रवेशता कीअं थींदी? हिकु हिकु ॻाल्हि खे सुठी रीति धारण करण सां तव्हां पद्मा पदम भाग्यशाली ठहींदा आहियो। दुनिया वारा रावण संप्रदाय छा चईंदा आहिनि ऐं बाप छा चईंदा आहिनि, हाणे जज करो। हर हिक जे शरीर में आत्मा आहे। हुन आत्मा में पंज विकार प्रवेश आहिनि। शरीर में न आहिनि। आत्मा में पंज विकार अथवा भूत प्रवेश थींदा आहिनि। सत्युग में इहे पंज भूत न आहिनि। नाम ई आहे डीटी वर्ल्ड। इहे डेवल वर्ल्ड, डेवल चइबो आहे असर खे। उहा आहे डीटी वर्ल्ड, इहो आहे डेवल वर्ल्ड। डेवल मतिलबु असर खे। केतिरो राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। हाणे तव्हां चेंज थींदा आहियो। हुते तव्हां में कोई बि विकार, कोई बि अवगुण न हूंदो आहे। तव्हां में संपूर्ण गुण हूंदा आहिनि। तव्हां 16 कला संपूर्ण ठहींदा आहियो। पहिरियों हुयो, पोइ हेठि उतरंदा आहियो। इहे चकर जो हाणे मालूम पियो आहे 84 जो चकर कीअं फिरंदो आहे। असां आत्माउनि खे स्वदर्शन चक्र, असां आत्माउनि खे स्व जो दर्शन थियो अर्थात हिन चक्कर जी नॉलेज थी। उठदे वेंदे हलंदे तव्हांखे इहा नॉलेज बुद्धि में रखणी आहे। बाप नॉलेज पढ़ाईंदा आहिनि। इहे रूहानी नॉलेज बाप भारत में ई अची करे पढ़ाईंदा आहिनि। चईंदा आहिनि असांजो भारत आहे। वास्तव में हिंदुस्तान चइण त रॉन्ग आहे। तव्हां ॼाणंदा आहियो भारत जॾहिं स्वर्ग हुयो त सिर्फ़ु असांजो ई राज्य हुयो।
ॿियो कोई धर्म ई न हुयो। न्यू वर्ल्ड हुई, नई दिल्ली चइबो आहे न। दिल्ली जो नाम असुल दिल्ली न हुयो, परिस्तान हुयो। हाणे त नई दिल्ली ऐं पुराणी दिल्ली चईंदा आहिनि। पोइ न पुराणी न नई, परिस्तान चईंदासीं। दिल्ली की कैपिटल चइबो आहे न। इन लक्ष्मी नारायण जो राज्य हूंदो, ॿियो कुझु बि न हूंदो, असांजो ई उते राज्य हूंदो। हाणे त राज्य न आहे, हिन करे सिर्फ़ु चईंदा आहिनि असांजो भारत देश। राजायूं त न आहिनि, तव्हां ॿारनि जी ॿुधी में सॼो ज्ञान चकर लॻाईंदो रहंदो। असां ॿारनि जी ॿुधी में सॼो ज्ञान चकर लॻाईंदो रहंदो। बराबरि पहिरियों हिन विश्व में देवी देवताउनि जो राज्य हुयो, ॿियो कोई जो न हुयो। जमुना जे किनारे हुयो, उनखे परिस्तान चइबो आहे। देवताउनि जी कैपिटल दिल्ली ई हुई, त सभिनि खे कोशिशि थींदी आहे, सभिनि खां वॾी बि आहे, हिकदमि सेंटर में आहे। मिठे मिठे ॿार ॼाणंदा आहिनि पाप त ज़रूरु थिया ई आहिनि, पाप आत्मा ठही विया आहिनि। सत्युग में हूंदा आहिनि पुण्य आत्मा, पापी अची करे पावन ठाहींदा आहिनि, जंहिंजी तव्हां शिव जयंती बि मल्हाईंदा आहियो। हाणे जयंती अक्षर त सभिनि सां लॻंदो आहे, इन करे इनखे पोइ शिवरात्रि बि चइबो आहे। रात्रि जो अर्थ त तव्हांजे सिवाइ ॿियो कोई बि सम्झाए न सघे। सिर्फ़ु विद्वान आदि कोई बि न ॼाणंदा आहिनि शिव जी रात्रि छो आहे, त मल्हायूं शिवरात्रि छा आहे, त मल्हायूं छा। बाप सम्झाईंदा आहिनि रात्रि जो अर्थ आहे इहे जो 5000 वर्ष जो चक्कर आहे, हुन में सुख दुख जो खेल हलंदो आहे। सुख खे चइबो आहे ॾींहुं, दुख खे चइबो आहे राति। त ॾींहुं ऐं राति जे विच जे संगम आहे। अधु कल्प सोजरो, अधु कल्प अंधियारो। भक्ति में त ॾाढो टिक 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 हलंदी आहे। हिते त सेकेंड जी ॻाल्हि आहे। हाणे राति पूरी थी ॾींहुं अचिणो आहे, त राति ऐं ॾींहं जे विच जे संगम खे चईंदा आहियूं। हिन समय ई परमात्मा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि। त जीअं ॾींहुं त 12 बजे खां शुरू थी वेंदो आहे, ॿियो त बि अमृत वेलो 2 खां 5 बि अंधेरो रहंदो आहे न। त अहिड़े समय में परमात्मा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि। ॾिसो सेकेंड जी ॻाल्हि आहे, ब्रह्मा जो ॾींहुं ब्रह्मा जी राति, इन जे विच जे समय में परमात्मा ईंदा आहिनि। जॾहिं राति खां ॾींहुं थियणो हूंदो आहे, ॾींहुं खां राति जे समय न ईंदा आहिनि, राति ऐं ॾींहं जे विच में ईंदा आहिनि। बिल्कुलु ईज़ी आहे न, सहज योग आहे न इहा। तव्हांखे पहिरियों वञिणो आहे मुक्ति धाम, पोइ तव्हां जीवन मुक्ति ऐं जीवन बंद में केतिरो समय रहियो, इहे त तव्हां ॿारनि खे यादि आहे, पोइ बि घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि योग अक्षर ठीकु आहे, बाप चईंदा आहिनि योग अक्षर ठीकु आहे, परंतु उन्हनि त जिस्मानी योग लिखी छॾियो अथनि, है न। जिस्मानी योग न आहे, इहो आहे रूहानी योग। इहा आत्माउनि जो परमात्मा सां गॾु योग आहे। सन्यासी माण्हू अनेक प्रकार जा हठ योग आदि सेखारींदा आहिनि, त मनुष्य मूंझंदा आहिनि। त तव्हां ॿारनि खे बाप बि आहे, टीचर बि आहे, त उन्हनि सां योग लॻाइणो आहे न। टीचर सां पढ़णो हूंदो आहे, ॿारु जनम वठंदो आहे त पहिरियों बाप सां योग हूंदो आहे, पोइ 5 वर्ष खां पोइ टीचर सां योग लॻणु शुरू थी वेंदो आहे। पोइ वानप्रस्थ अवस्था में गुरू सां योग लॻाइणो पवंदो आहे। 3 मुख्य यादि रहंदा आहिनि, उहे त अलॻि अलॻि हूंदा आहिनि। हिते हिकु ई बार बाप अची करे असांजो बाप बि ठहींदा आहिनि। पोइ हुन समय बाबा खे बाबा पहचानियो, पोइ बाबा टीचर ठही पढ़ाई बि कराइणु लॻी वेंदा आहिनि। पोइ सतगुरू ठही असांखे मुक्ति जीवन मुक्ति जी राह बि ॾेखारींदा आहिनि, वरदान बि ॾींदा आहिनि, श्रेष्ठ मत बि ॾींदा आहिनि, है न। वंडरफुल आहे न। अहिड़े बाप खे त ज़रूरु ॾींहुं राति यादि करिणो खपे, श्वासो श्वास यादि करिणो खपे न। जन जन्मांतर टिनिनि सां अलॻि, टिनिनि खे अलॻि अलॻि यादि कयो।
सतयुग में भी बाप सां योग हूंदो, पोइ टीचर सां बि हूंदो आहे। सतयुग में पोइ गुरू जी दरगाह न रहंदी आहे, छो जी उते सभु सदगति में आहिनि न। ये सभु ॻाल्हियूं यादि करण में छा तकलीफ़ आहे? बाबा चवनि था ये सभु ॻाल्हियूं यादि करण में छा तकलीफ़ आहे, बिल्कुलु सहज आहे, है न, बिल्कुलु सहज आहे। इनखे चइबो आहे सहज योग, इनखे चइबो आहे सहज योग। सहज योग मतिलबु ईज़ी तरीक़े सां असां बाबा सां सदा कनेक्शन में रहूं, है न। परंतु इहे त अनकॉमन आहिनि। बाप चईंदा आहिनि मां इहे टेम्पररी लोन वठंदो आहियां, सो बि केतिरो थोरो समय वठंदो आहे। 60 वर्ष जी वानप्रस्थ अवस्था थींदी आहे, चईंदा आहिनि 60 त लॻी लाट, हिन समय सभिनि खे लाठी लॻंदी आहे, लॻल आहे। सभु वानप्रस्थ निर्वाण धाम में वेंदा, हिन समय सभिनि खे लाठी लॻल आहे। 60 वर्ष में वानप्रस्थ अवस्था थींदी आहे, चईंदी आहे 60 त लॻी लाट, हिन समय सभिनि खे लाठी लॻल आहे। मतिलबु बाबा चईंदा आहिनि हिन समय 60 वर्ष आयु वारा ई ॿुढा न आहिनि, हर हिक जी वानप्रस्थ अवस्था आहे, हर आत्मा जी वाणी खां परे वञण जी अवस्था आहे। सभु वानप्रस्थी आहिनि, निर्वाण धाम में वेंदा। उहो आहे स्वीट होम, स्वीटेस्ट होम आहे न असांजो। उन जे लाइ बि केतिरी अथाह भक्ति कई, हाणे चक्र फिरी करे आयो आहे। मनुष्यनि खे पतो ई न आहे, ईअं ई कपोड़ा लॻाए छॾिया अथनि कि लाखों वर्ष चक्कर आहे। लाखों वर्ष जी त ॻाल्हि ई न आहे, पोइ रेस्ट, लाखों वर्ष जी ॻाल्हि हुजे त पोइ रेस्ट मिली न सघे, रेस्ट मिलण ई मुश्किल थी वञे। अगरि लाखों वर्ष जी ॻाल्हि थी वञे त पोइ रेस्ट न मिली सघे, है न, रेस्ट मिलण ई मुश्किल खपे। जबकि हाणे ई 5000 साल पूरा ई न थिया आहिनि, तॾहिं आत्मायूं केॾी थकिजी पियूं आहिनि, है न। त अगरि लाखों वर्ष चले त आत्मायूं केतिरी थकिजी पवंदियूं, तव्हांखे रेस्ट मिलंदी आहे। हिनखे चइबो आहे साइलेंस होम, हुनखे चइबो आहे साइलेंस होम। हुते वञी असां रेस्ट कंदा आहियूं। इनकॉर्पोरियल वर्ल्ड आहे न, उहा आहे, इहा आहे स्थूल स्वीट होम सतयुग, ऐं उहो आहे मूल स्वीट होम परम धाम। त आत्मा बिल्कुलु नंढी रॉकेट आहे, हिन खां तीखो भॼण वारो कोई हूंदो ई न आहे। इहे त सभिनि खां तिखो आहे। हिकु सेकेंड में शरीर छुटियो ऐं भॼियो, ॿियो शरीर त तयार ई रहंदो आहे। ड्रामा अनुसार पूरे टाइम ते उन्हनि खे वञिणो ई आहे। ड्रामा केतिरो एक्यूरेट आहे, हिन में कोई इनएक्यूरेसी न आहे। इहे तव्हां ॼाणंदा आहियो, बाप बि ड्रामा अनुसार बिल्कुलु एक्यूरेट टाइम ते हेठि ईंदा आहिनि। हिकु सेकेंड जो बि फ़र्क़ु न पवंदो आहे। मालूम कीअं पए कि हिननि में बाप भॻवानु आहे, जॾहिं नॉलेज ॾींदा आहिनि, ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। शिवरात्रि बि मल्हाईंदा आहिनि। मां शिव कॾहिं कीअं ईंदो आहे इहे तव्हांखे त पतो न आहे न। शिवरात्रि, कृष्ण रात्रि मल्हाईंदा आहिनि, राम जी न मल्हाईंदा आहिनि, पोइ नवरात्रि मल्हाईंदा आहिनि, राम जी न मल्हाईंदा आहिनि, छो जी फ़र्क़ु पइजी वियो न। शिवरात्रि ऐं कृष्ण रात्रि मल्हाईंदा आहिनि। शिव बाबा जा सर्व गुण ज्ञान एक्यूरेट कृष्ण जी आत्मा धारण कई। हिते आसरी रावण राज्य आहे, बाबा चईंदा आहिनि। शिवरात्रि सां गॾु कृष्ण जी बि रात्रि मल्हाए वठंदा आहिनि, परंतु ॼाणंदा न आहिनि। हिते आहे आसरी रावण राज्य, ई सम्झण जी ॻाल्हि आहे। इहे त बाबा आहे, ॿुढे खे बाबा चईंदासीं न, नंढे ॿार खे बाबा थोरी चईंदासीं। कोई लव सां बि ॿारनि खे बाबा चई ॾींदा आहिनि। त उन्हनि श्री कृष्ण खे लव सां चई छॾियो अथनि। बाबा त तॾहिं चईंदा आहिनि जॾहिं वॾा हुजनि, पोइ ॿार पैदा थियनि। श्री कृष्ण त ख़ुदि ई प्रिंस आहे, उन्हनि खे ॿार किथां आयो। बाप चईंदा आहिनि मां त बुज़ुर्ग तन में ईंदो आहे। शास्त्रनि में बि आहे, परंतु शास्त्रनि में सभु ॻाल्हियूं एक्यूरेट न आहे।
शास्त्रनि में आहे बूढ़ा ब्राह्मण ठही करे ईंदो आहे, लेकिन उहा उन जो एक्यूरेट अर्थ कोई सम्झी न सघे। कोई ॻाल्हि ठीकु आहे, ब्रह्मा जी आयु माना प्रजापिता ब्रह्मा जी आयु चईंदा आहिनि, उहा त ज़रूरु हिन समय हूंदा न। ब्रह्मा जी आयु मृत्यु लोक में ख़त्म थींदी, ख़त्म हूंदी आहे। बाबा चईंदा आहिनि ब्रह्मा जी आयु माना प्रजापिता ब्रह्मा जी आयु चईंदासीं, उहा त ज़रूरु हिन समय हूंदी। ब्रह्मा जी आयु मृत्यु लोक में ख़त्म थींदी, हीअ कोई अमर लोक न आहे, हिनखे पुरुषोत्तम संगम युग चईंदासीं। असांजे लाइ त संगम युग आहे न, त ब्रह्मा बाबा जी आयु मृत्यु लोक में ख़त्म थी वेंदी, पोइ हुन खां पोइ सत्युग में वञी प्रिंस ठहींदा। इहे तव्हांजे सिवाइ तव्हां ॿारनि जी बि कंहिंजी ॿुधी में न वेही सघंदो आहे। बाप वेही सम्झाईंदा आहिनि, मिठे मिठे ॿार तव्हां पंहिंजी जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। असां बतलायूं था की तव्हां 84 जन्म कीअं वठंदा आहियो, त बि तव्हांखे पतो पए। हर हिकु युग जी आयु 1250 वर्ष आहे, ऐं एतिरा जन्म वरिता। 84 जन्मनि जो हिसाबु आहे न, 84 लखनि जो त हिसाब ई न थी सघे। इनखे चइबो आहे 84 जो चक्र। लाखनि जी त ॻाल्हि ई यादि न अचे, 84 लखनि जी त ॻाल्हि ई यादि न अचे, जबकि 84 जन्मनि जी ॻाल्हियूं असांखे यादि न हूंदियूं आहिनि। त 84 लख जॾहिं ढूंढंदा त किथे 84 लख कीअं थी सघंदी न, 84 जन्मनि जी न यादि आहे। इनखे चइबो आहे 84 जो चक्र। 84 लख जी त ॻाल्हि ई न आहे, हिते ॻाल्हि ई यादि न अचे। हिते केतिरे अपरंपार दुख, कीअं दुख ॾियण वारा ॿार पैदा थींदा रहंदा आहिनि। हिनखे चइबो आहे घोर नर्क, बिल्कुलु छीछी दुनिया। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, हाणे असां नई दुनिया में वञण लाइ तयारी करूं था। पाप कटिजी वेंदा त असां पुण्य आत्मा ठही वेंदासीं। हाणे कोई पाप न करिणो आहे, हिक ॿिए ते काम कटारी हलाइण, हीअ आदि मध्य अंत दुख ॾियण थी वियो। हाणे इहे रावण राज्य पूरो थींदो आहे। हाणे आहे कलयुग जो अंत। हाणे इहे रावण राज्य पूरो थींदो आहे, हाणे आहे कलयुग जो अंत। ये महाभारी लड़ाई आहे अंतिम, यह महाभारी लड़ाई आहे अंतिम। पोइ कोई लड़ाई आदि हूंदी ई न, हुते कोई बि यज्ञ आदि रचंदा न आहियूं। जॾहिं यज्ञ रचंदा आहियूं त हुन में हवन कंदा आहिनि। बाबा बि इहा जो रुद्र यज्ञ रचे त हिन में ॿार पंहिंजी पुरानी सामग्री सभु स्वाहा करे ॾींदा न। बाबा बि इहा रूहानी यज्ञ रचियो अथई, हिन में ॿार पंहिंजी सभु पुरानी सामग्री स्वाहा करे ॾींदा आहिनि। हाणे बाप सम्झाए अथई हीअ रुद्र ज्ञान यज्ञ आहे। रुद्र शिव बाबा खे चइबो आहे, रुद्रमाला चइबी आहे न। निवृत्ति मार्ग वारनि खे प्रवृत्ति मार्ग जी रस्म रिवाज जो कुझु बि पतो न आहे। हू त घर बार छॾे जंगल में हली वेंदा आहिनि। नाम पियो आहे संन्यास। कंहिंजो संन्यास, घर बार जो संन्यास। पंहिंजे गुरूअनि जो, तव्हांजे गुरूअनि घर बार छॾियो आहे, उन्हनि खे तव्हां शादी में सॾु था करो, उहो तव्हांजे ॿारनि जी शादी कीअं कराईंदा, जबकि उन्हनि ख़ुदि ई घर बार छॾियो आहे। ख़ाली हथ निकिरंदा आहिनि। पहिरियों त गुरू माण्हू ॾाढी परीक्षा वठंदा आहिनि, काम कराईंदा आहिनि। पहिरियों भिक्षा सां सिर्फ़ु अटो वठंदा हुया, रसोई न वठंदा हुया। उन्हनि खे जंगलनि में रहण, हुते कंद मूल फल मिलंदा आहिनि। इहे बि गायन आहे न। जॾहिं सतो प्रधान सन्यासी हूंदा आहिनि तॾहिं इहे खाईंदा आहिनि। हाणे त ॻाल्हि न पुछो, हाणे त छा कंदा आहिनि। पहिरियों जॾहिं सतो प्रधान सन्यास हो त सिर्फ़ु अटो वठंदा हुया, ख़ुदि सभु ठाहींदा हुया।
ऐं कंदमूल आदि सभु हुते मिली वेंदो हुयो जंगलनि में। हाणे त ॾिसो छा छा कंदा रहंदा आहिनि। हिन जो नाम ई आहे विशियस वर्ड। उहो आहे साइलेंस वर्ड, वॉइसलेस वर्ड। परमधाम वॉइसलेस वर्ड, सत्युगा वॉइसलेस वर्ड। इहो आहे विशियस वर्ड। त पंहिंजे खे विशियस सम्झणो खपे न। बाप चईंदा आहिनि सतयुग खे चइबो आहे शिवालय, वॉइसलेस वर्ड। हिते त सभु पतित मनुष्य आहिनि, इन करे देवी देवताउनि जे बदिले नाम ई हिंदू रखी छॾियो अथनि। बाप त सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। तव्हां असल में ई बेअत जे बाप जा वार आहियो। उहो त 21 जन्मनि जो वरसो ॾींदा आहिनि। त बाप मिठी मिठी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि जन्म जन्मांतर पाप तव्हांजे सिर ते आहिनि। पापनि सां मुक्त थियण लाइ ई तव्हां सॾु कंदा आहियो। साधु संत सन्यासी आदि सभु पुकारंदा आहिनि हे पतित पावन अचो। अर्थ कुझु न सम्झंदा आहिनि, ईअं ई ॻाईंदा रहंदा आहिनि, ताली वॼाईंदा रहंदा आहिनि। उन्हनि सां कोई पुछे परमात्मा सां योग कीअं लॻायो, उन्हनि सां कीअं मिलूं, त चई ॾींदा आहिनि उहो त सर्वव्यापी आहे। छा इहे ई रास्तो ॿुधाईंदा आहिनि? चई ॾींदा आहिनि वेद। बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो सभु मूंखे पुकारंदा रहंदा आहिनि, हे पतित पावन अच। अर्थ कुझु न ॼाणंदा आहिनि, ईअं ई ॻाईंदा आहिनि, ताली वॼाईंदा आहिनि। उन्हनि सां कोई पुछे परमात्मा सां योग कीअं लॻायो, उन्हनि सां कीअं मिलूं, त चई ॾींदा आहिनि उहो त सर्वव्यापी। छा इहो ई रास्तो ॿुधाईंदा आहिनि? चईंदा आहिनि वेद शास्त्र पढ़ण सां भॻवानु मिलंदो। त जॾहिं सर्वव्यापी आहे त मिलंदो काॾां वरी? परंतु बाप चईंदा आहिनि मां हर 5000 वर्ष पोइ ड्रामा जे प्लान अनुसार ईंदो आहे। इहे ड्रामा जो राज सवाइ बाप जे ॿियो कोई बि ॼाणंदा न आहिनि। लख वर्ष जो ड्रामा त थी न सघे, लख वर्ष जो ड्रामा त थी न सघे। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि इहे 5 वर्ष जी ॻाल्हि आहे। कल्प पहिरियों बि बाबा चयो हुई मनमना भव, इहो महामंत्र आहे, माया ते जीत पाइण जो मंत्र। बाप ई वेही अर्थ सम्झाईंदा आहिनि, ॿियो कोई अर्थ न सम्झाईंदा आहिनि, न ॻायल बि आहे न। सर्व जो सदगति दाता हिकु बाप। कोई मनुष्य हुजे त कोई मनुष्य त न थी सघंदा आहिनि। सर्व जो सदगति दाता मनुष्य थोरी थी सघंदा आहिनि। देवताउनि जी बि ॻाल्हि न आहे, हुते त सुखी सुखा, हुते त कोई भक्ति बि न कंदा आहिनि। भक्ति कबी आहे भॻवान सां मिलण लाइ। सत्युग में भक्ति हूंदी न आहे, छो जो 21 जन्मनि जो वरसो मिलियल आहे, तॾहिं ॻाइबो बि आहे। दुख में सिमरन सभु करे, सुख में करे न कोई। हिते त अथाह दुख आहे, घड़ी घड़ी चईंदा रहंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि हिते त अथाह दुख आहे, घड़ी घड़ी चईंदा रहंदा आहिनि भॻवान रहम करो। ये कलयुगी दुख जी दुनिया सदैव न रहंदी आहे। सत्युग त्रेता पास थी वियो, पोइ थींदो लाखों वर्ष त हिते ॻाल्हि बि यादि न रही सघे। हाणे बाप त सॼी नॉलेज ॾींदा आहिनि, पंहिंजो परिचय बि ॾींदा आहिनि असांखे, ऐं रचना जे आदि मध्य अंत जो राज बि सम्झाईंदा आहिनि न बाबा। 5000 वर्ष जी ॻाल्हि आहे, तव्हां ॿारनि खे ध्यान में अची वियो न। हाणे त पराए देश में आहियो, तव्हांखे पंहिंजो राज्य हुयो। हाणे त असां पराए देश में आहियूं, असांखे त पंहिंजो राज्य हुयो न। हिते त लड़ाई सां पंहिंजो राज्य वठंदा आहिनि, हथियार सां मारामारी सां पंहिंजो राज्य वठंदा आहिनि न। असांजे बाबा जे ज्ञान में कोई बि लड़ाई झगड़े जी ॻाल्हि न आहे। हा कोई कंदो आहे त उहो बाबा जी श्रीमत जे विपरीत कमु कंदा आहिनि। लेकिन बाबा चईंदा असां त योग बल सां राज्य जी स्थापना कंदा आहियूं न, बाहुबल सां छो करूं।
है न। त बाबा चईंदा आहिनि की हिते त तव्हांखे योग बल सां सभु राजाई मिलंदी आहे, हिते मारामारी जी कोई ॻाल्हि कोन्हे। योग बल सां पंहिंजो राज्य जी स्थापना करूं था न असां। तव्हांखे सतो प्रधान दुनिया खपे, तव्हांखे सतो प्रधान दुनिया खपे। पुराणी दुनिया ख़त्म थी नई दुनिया ठहींदी आहे, हिनखे चइबो आहे कलयुग पुराणी दुनिया, सतयुग आहे नई दुनिया। इहे बि कंहिंखे पतो न आहे, ये कलयुग पुराणी दुनिया आहे, सतयुग नई दुनिया आहे। सन्यास इनखे बाबा चईंदा आहिनि, सन्यासी चई ॾींदा आहिनि इहे सभु तव्हांजी कल्पना आहे, इहे त सतयुग आहे, हिते ई सतयुग आहे, हिते ई कलयुग आहे। हाणे बाप बि सम्झाईंदा आहिनि हिकु बि चीज़ न अहिड़ी न हूंदी जो हाणे बाप बि सम्झाईंदा आहिनि हिकु बि अहिड़ो न आहे जो बाप खे ॼाणंदो हुजे हिन दुनिया में, हिकु बि अहिड़ो न आहे जो बाप खे ॼाणंदो हुजे। अगरि कोई ॼाणंदो आहे त परिचय ॾियणो पए न, सतयुग त्रेता छा चीज़ आहे। कंहिंखे सम्झ में थोरी ईंदो आहे, तव्हां ॿारनि खे बाप सुठी रीति सम्झाईंदा रहंदा आहिनि, बाप ई सभु कुझु ॼाणंदा आहिनि, जानी जाननहार अर्थात नॉलेजफुल न। बाबा कोई इहे त बाबा चईंदा आहिनि कि कोई बि बाबा जे घर में कोई बि ॿार अचे त उन्हनि खे बाबा जो ज्ञान असांखे सुठी रीति सम्झाइणो आहे। हिते ई सतयुग आहे, हिते ई कलयुग आहे, उहे सन्यासी चईंदा आहिनि, लेकिन असांखे उन्हनि खे सुठी रीति सम्झाइणो आहे कि जेको सुख में आहे उहो सतयुग, जेको दुख में आहे उहो कलयुग। ईअं कीअं थी सघंदो? सुख जी दुनिया जॾहिं हूंदी त दुख जो नाम निशान न हूंदो। हाणे बाप वेही सम्झाईंदा आहिनि हिकु बि अहिड़ो न आहे जो बाप खे ॼाणंदो हुजे। अगरि कोई ॼाणंदो हुजे त परिचय ॾे, सतयुग त्रेता छा चीज़ आहे कंहिंखे सम्झ में थोरी ईंदो आहे। तव्हां ॿार बाप खे सुठी रीति सम्झंदा आहियो न, बाप ई सभु कुझु ॼाणंदा आहिनि, जानी जाननहार अर्थात नॉलेजफुल, मनुष्य सृष्टि जो बीज रूप, ज्ञान सागर, सुख जो सागर, उन्हनि सां ई असांखे वरसो मिलणो आहे। बाप नॉलेज में आप समान ठाहींदा आहिनि, बाबा असांखे पूरे चक्कर जी नॉलेज ॾेई करे बाबा पाण जहिड़ो ठाहींदा आहिनि। अच्छा, मीठे मीठे सिके ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, इहे पापनि सां मुक्त थियण जो समय, इन करे हाणे कोई बि पाप न करिणो आहे। पुराणी सभु सामग्री हिन रुद्र यज्ञ में स्वाह करणी आहे। कहिड़ी सामग्री? जेका पुराणा विकार, बुराई, बुरी स्वभाव संस्कार, बुरी आदतियूं, पुराणे पापनि जो बोझ, सभु पाप जी यादि में समाप्त करिणो आहे न, पुराणी चीज जलाए ॾियो। ॿियो आहे हाणे वानप्रस्थ अवस्था, इन करे बाप टीचर सां गॾु सतगुरु खे बि यादि करिणो आहे। स्वीट हाणे वानप्रस्थ अवस्था, इन करे बाप टीचर सां गॾु सतगुरु खे बि यादि करिणो आहे। स्वीट होम में वञण लाइ आत्मा खे सतो प्रधान ठाहिणो आहे। वरदाना, पंहिंजी सूक्ष्म कमज़ोरियुनि खे चिंतन करे परिवर्तन करण वारा स्वचिंतक ठहूं। सिर्फ़ु ज्ञान जी पॉइंट्स रिपीट करण, ॿुधाइण ई स्वचिंतन न आहे, लेकिन स्वचिंतन अर्थात पंहिंजी सूक्ष्म कमज़ोरियुनि खे, पंहिंजी नंढी नंढी ग़लतियुनि खे चिंतन करे मिटाइणो आहे। ईअं न, हुन जे बारे में सोचंदा ई रहो।
उन्हनि खे चिंतन करे महसूस ॾाढी शक्ति सां उन्हनि खे एक्सेप्ट करे कि हा मुंहिंजी ग़लती आहे त ॿियो हुनखे मिटाइणो बि आहे, परिवर्तन करिणो आहे। इहो आहे स्वचिंतक ठहिणु। ज्ञान जो मननि त पोइ बि ॿार ॾाढो सुठो कंदा आहिनि, लेकिन ज्ञान खे स्वयं प्रति यूज़ करे धारणा स्वरूप ठहिणो। ज्ञान खे मनन कंदासीं, बाबा चवंदा आहिनि ज्ञान खे मननि त ज्ञान जो मननि त सभी ॿार सुठो कंदा आहिनि, लेकिन ज्ञान खे स्वयं प्रति यूज़ करे धारणा स्वरूप ठहिणो आहे। स्व खे परिवर्तन करिणो आहे। इन जी ही मार्क्स फाइनल रिज़ल्ट में मिलंदी। ज्ञान ॿुधी करे ॿुधायो, हिन जी मार्क्स न मिलंदी। ज्ञान ॿुधी करे हुननि खे स्वयं प्रति यूज़ करे धारणा करे स्वयं खे परिवर्तन करे ॿियनि खे ॿुधायो त ॿियनि खे बि सम्झ में अचे। त हिन जी मार्क्स असांजी फाइनल रिज़ल्ट में जुड़ंदी। स्लोगन आहे, हर समय करण करावनार बाबा यादि रहे त मापन जो अभिमान न ईंदो। हर समय करण करावनार बाबा यादि रहे, उहो कराइण वारो मूंखां कराए थो त मैपन जो अभिमान न ईंदो। त मैपन जो अभिमान कॾहिं कीअं ख़तमु थींदो? जॾहिं असांखे सदा ई यादि रहे कि उहो करण करावनहार बाबा मूंखां कराइनि था। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।